साईं का ख़बर पई गूंगे जी तो उन जी ज़बान के कटी उन वीचारे एडो जुल्म के कयो। मेरुन सा का ख़बर काने का लगे तो साले वारा बे इनन दुश्मनन जे करे भजी करे हिन गोठ में ची पनाह वरती थन। तौबा मुंजा रब, हेड़ी सोनी जवानी में वीचारी ज़बान कटे छडन, का कहल भी वीचारे ते कोन कयन। भला साईं डॉक्टर छा था चव, छोकरी जी जान तो बची वेंदी न, को आसरो भी देखारियो थन या? मेहरुन सा अल्लाह वडो करीमा, पर साले वारा चंदा त सा प्लान जरूर कंदासी। पहिरिया ये खातरी तो थियण दियो तो डोही केर हुआ। खैर इन गाल के छडो, तहां गाल पे कई खान बहादुर जी। खान बहादुर न्यापो करायो आहे त मां ॾींहं ॿिनि जे अंदर तहां जी घर ईंदुसि। मां इन करे परेशान आहियां। साईं मुंजी हिकड़ी गाल कन्न खोले ॿुधो, ज़मीन उथली पए या आसमान फाटी पए, पर मां पंहिंजी धीअ इन वागुन जे वात में कोन ॾींदसि। ॾिस मेरू, चांडो की सिर्फ तुंहिंजी धीअ त नाहे, असां ॿिन्ही जो जिगर जो टुकड़ो आहे। पोइ भला मां हुन जी मदी कीअं चाहींदुसि? जेकॾहिं तहां संगला हा कई न त चांडो की पंहिंजो सिर खणंदी। सुथरे साथ मां भी मञण वारो न आहियां, पर तूं त ॼाणे थी खान बहादुर सां इनकार सवलो न आहे। हू ज़ालिम आहे, ताकत वारा ऐं हिन राज जो सरदार भी आहे। बल्ले बल्ले माई जा कम ते ॾिसोसि, न फिक्र न फाको, खाइणो आहे पीअणो आहे, सेज पलंग ते वेहणो आहे ऐं इन बिलड़ीअ खे खणणो आहे, हिनखे कुॾाइणो आहे। दुनिया जहान जी का फिक्र ही कान अथसि। को आयो को वियो, का दरबार न करवाई न आहे। बिल्ली ते ॾिसो कीअं थी खेॾा। छा थियो मासी पापल, पंहिंजे मुंह ते इफली या मूंखे थी चईं, या वरी मुंहिंजे शेरू सां कावड़ थी? हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां, का प्रचार अथई सॼे ॻोठ में। अॼु तुंहिंजे विहांउ जी पचारी पई हलनि, अॼु तुंहिंजी शादी थींदी। छा मतलब मासी पापल? हाय अम्मा, मूंखे बि तव्हां हुतां सुण पई आहे, पर हर कंहिंजे वात में इहा ई ॻाल्हि आहे। इहो खान बहादुर जो पुटु न आहे शेरोज़, चवनि था त ओहो मिड़ई तोते फिदा थी पियो आहे, असुल चरियो थी पियो आहे। ऐं मूंखे त इहा बि ख़बर पई आहे त हाणे सिघो शाह मुराद खां तुंहिंजे संग जी घुर कंदा। तोखे हाणे ख़बर ई कान्हे, मां नंढे वॾे जे वात में इहा ई ॻाल्हि। बाबा साईं जेकॾहिं खान बहादुर जे साम्हूं रिश्ते जे लाइ हा कई त ज़हर खाई मरी वेंदसि, पर इन जट वॾेरे शहरोज़ खान जी ज़ाल बणजण क़बूल कोन कंदसि। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।